बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि दोस्तों अॼु तव्हांखे साधारण ड्रामे में जेको अघु कटी करण वारा आहियूं। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जे बारे में दोस्तों मां आहियां तव्हांजो मोहम्मद यूसुफ पगार। जेकर तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा सब्सक्राइब करण सां मुंहिंजो को बैलेंस कोन ईंदो ऐं असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थी तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। जीअं पहिरियों दोस्तों साधारण ड्रामे में जेको आहे ओठो जेको आहे त रबनि जी शादी जेको आहे रुकण जे लाइ भरपूर कोशिशि करे रहियो आहे। जेको आहे हर कोशिशि में जेको आहे नाकामयाब थींदो वञे थो। जेको आहे त जेको ओठो जेको आहे हर तरफ़ दुश्मनी बि कंदो वधे थो। जेको आहे त पहिरियों जेको आहे हाणे रबनि वञण त कंदो अचे पियो, हाणे जेको आहे गफ़ार ख़ान सां मतिलबु हुनजी दुश्मनी थींदो मतिलबु के तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो। उनखां बाद जेको आहे त अॻिते तव्हांखे मतिलबु जेको आहे त खैरू ऐं जेको आहे त ओठे वारनि जे विच में पाण में दुश्मनी ॾिसण वटां मिलंदी। जेको आहे खैरू पंहिंजे जेको आहे खैरू जेको आहे त कलसुम खे वरितो ईंदो। जेको आहे इहो किस तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। जेको आहे त 53 ऐं 54 किसनि में तव्हांखे ॾिसण वटां ई मिलंदो। खैरू मोटरसाइकिल अचे थो जेको आहे त ओठे वारा जेको पंहिंजे भेण खे ॾिसी करे पंहिंजे भेण खे मतिलबु ओठे खे सटको ॾेई करे पंहिंजे भेण खे मतिलबु उनखां आज़ादु कराईंदा आहिनि। उनखां बाद जेको आहे उनखां बाद वरी जेको आहे ओठे जो जेको आहे त हालार ख़ान ऐं ओठे वारनि पाण में दुश्मनी ॾिसण वटां मिलंदो। अहिड़ी तरह पहिरियों दोस्तों जेको आहे त ओठो जेको आहे सभिनि सां दुश्मनी कंदो। अहिड़ी तरह पहिरियों दोस्तों ओठो जेको आहे पाण में नाकामयाब थींदो वेंदो। जेको पहिरियों दोस्तों उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो तमामु बहितरीनु लॻो आहे। पहिरियों दोस्तों जेको आहे त मां हिकु कम्युनिटी टैब ते हिकु पोस्टर रखियो आहे, महिरबानी करे हुन पोस्ट ते लाइक बि कंदा। ऐं जेको असां हिकु फिल्म सिंधी टेली फिल्म भरियो आहे जेको हुनजो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियुमि। महिरबानी करे हुन फिल्म खे वञी करे ॾिसंदा ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हुन फिल्म जो लिंक जेको आहे त मां ॾेई छॾियुमि डिस्क्रिप्शन में वञी क्लिक करे असांजी फिल्म खे ॾिसंदा।